तरता मिले ॿिए दर ते वञण जो छा मतलब मौला जो गदागर बंजी वञ मौला जो गदागर बंजी वञ गैरन खां पिनण जो छा मतलब अगर सब अलीअ जे दर तो मिले बातिल थई रोज़ान नमाज़ों नमाज़ रोज़ान रोज़ान माज़ू ऐं मुसला बिना हुब्बे अलीअ जे मलंग अजायूं आले अलीअ सां अथई आले अलीअ सां घोट राजा वसीम साहब जी पर्सनल फरमाइश कसीदे तुरार साईं जे लाइ ऐं बाबा वाहिद खान जे फर्ज़न जी ख़ुशी आहे वञण जो छा मतलब तरता मिले तरता मिले तरता मिले सजदा करी करी कर करी काबे के तो सजदा करी उहा जाए विलादत हैदर जी तस्वर दिल पे नया दुई मरवान तस्वर दिल पे नया दुई पोइन बादल पढ़ण जो छा मतलब अगर सब कुछ अलीअ जे दर ता मिले अगर सब कुछ मौला जे दर ता मिले ॿिए दर ते वञण जो छा मतलब मौला जो गदागर बंजी वन 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 मौला जो गदागर बंजी वन गैरन खां पिनण जो छा मतलब अगर सब कुछ अली जे दर ता मिले दर ता मिले दर ता मिले अब्बासी साहब शुक्रगुजार आहियां ऐं अब्बासी साहब जो मां जावेद साहब मैं स्पिरिचुअल रूहानी टीचर्स फ्रेंड ब्रदर एंड सब कुछ में अची वियो हम हैदरी किसी से डरा नहीं करते असहाबे पैगंबर पे तबरा नहीं करते असहाबे पैगंबर से तो मुंह मोड़ा नहीं जाता मगर लानत के सदावार को थोड़ा नहीं जाता
तमले ये दरते वनण जो छा मतलब मौला जो गदागर पंजी वल गैरल खाऊं पिनण जो छा मतलब अगर सब कुछ अलिया जे तर तमले अगर सब कुछ मौला जे तर तमले विरत अलिया जो विसरी हुई विरत अली 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 किला में करी थो गुजर तुराब अलिया जो तालिब थी तुराब मौला जो तालिब थी तुराब अलिया जो तालिब थी बेज शिकवा करण जो छा मतलब न कपड़े बदल कर जाऊं कपड़े बदल कर जाऊं कहाँ और बाल बनाऊं किसके लिए वो शख्स को शहरी छोड़ गया वो शख्स को शहरी छोड़ गया मैं बाहर